माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो नवंबर 2001 ही है। पेश खिदमत आहिन रफ़िया बुखारी जा नज़्म, अंग्रेज़ी मां तर्जुमो सिकंदर अब्बासी। उन्वान खामोश घिटिय में अकेले। आवाज साक़िब अबरो। मां अञा ताईं पाण खे समझी न सघी आहियां। मां छा थी चाहियां, मां किथां आई आहियां ऐं मां केॾांहुं वञी रही आहियां। कॾहिं कॾहिं मूंखे महसूसु थींदो आहे मां उन ॿार जीअं आहियां जेको हिकु ख़ामोश घिटीअ में अकेलो बीठो आहे। हुन जा समूरा साथी लिकी विया आहिनि। हू सुटकी रहियो आहे, पर खेसि को बि वराणो कोन थो ॾे। ख़ामोश घिटीअ में फ़क़ति संदसि सॾनि जो पड़ाॾो हुजे थो। घिटीअ जा समूरा दरवाज़ा बंदि आहिनि। ज़िंदगीअ जी ख़ामोश घिटीअ में मां उन ॿार वांगुरु अकेली बीठी आहियां। मुंहिंजी ज़िंदगीअ जे सफ़र में मुंहिंजा सभु साथी ग़ाइब थी विया आहिनि।